ने अगे आया चांदन हिंदू मुसलमान गोठ में रहंदो तो भाउर करे सम्झंदा हाया शर्म सब ॻाल्हि हूंदी। हींअर हाया शर्म माण्हुनि में निकिरी वियो सफ़ा। काए बि माण्हूअ में रुॻो हाया शर्म न आहे ऐं ई तौरु अॻे कोन हूंदो। करे नियाणी खे नियाणी करे सम्झंदा ऐं ई अखियूं पूरंदा कोन हुआ। ॾिसूं त हींअर इंसान जेको आहे न पंहिंजे पूरे धर्म ते कोन आहिनि अलाए की हिकु ॿिए ॻाल्हियूं मिठियूं कंदा पर उन ते को भरोसो न आहे। हींअर जेको आहे माण्हुनि उहो पैसो पंजड़ वधीक आहे, चंड फूक घणी आहे। अॻे एतिरियूं ॻाल्हियूं कोन, अॻे तकलीफ़ूं वॾियूं हूंदियूं पर हाणे पैसे पंजड़ में हींअर वक़्तु सुठो आहे। अॻे माण्हू ॾाढियूं तकलीफ़ूं पर अॻे सस्ताई हूंदी, हींअर महांगाई वॾी आहे पर अॻे 100 रुपए में सभु सामान वठी ईंदा, हाणे 1000 में तो 100 जे हंध ते आहे। थर में जेके फ़नकार हूंदा हुआ नाले वारा उहे कहिड़ा कहिड़ा हुआ या तूं ॾिठा हुजनि जेके फ़नकार? उन टाइम में फ़नकार असांजो उहो वाणियो कुंवर भगत जेको उहो हिकु वॾे में वॾो फ़नकार थी गुज़रियो आहे। अहिड़ो को ॻाइणो ॿियो कोन हूंदो। ऐं हिते जा माण्हू जेके आहिनि से कहिड़े तरफ़ वेंदा हुआ घणो? सो पोइ साईं संध वेंदा माण्हू, पोइ को गॾियनि ते टपड़ कंदा, के ऊंठनि ते जंहिंजी जहिड़ी सवारी आहे उहो पोइ दिला कच्छ में पाणी जा भरल पोइ सूर खाए 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 3 चौथे ॾींहुं 5 ॾींहुं वञी नेकोट पुॼंदा। पोइ वरी सिंध में वञी मजूरी करे वापसि वरंदा, तॾहिं बि अन्न खणे पर अननि जी बंदसी ॾाढी हूंदी, छो खणनि कोन हुकूमत ॾींदी। पोइ माण्हू तकलीफ़ में ॾाढा हूंदा। विचा जे पकड़ी हिते ॿिया मोराणे में माण्हू आहिनि त बि फुरलट वारा हूंदा, पोइ वेस करी पुलिस जो उनखे फुरंदा ऐं हू कण खणी पंहिंजे घर में बचनि खे पंहिंजनि खे खाराईंदा। हीउ ज़ुल्म हूंदो हो अॻे। इस्लाम कोट वेंदासीं तो बि मथे ते भार खणी अधु मण या मुनो मण या घरे पुॼंदासीं। हाणे असांजी हिकिड़ी विखी छोकिरा कोन था खणनि था गाॾी बना, ई ज़मानो आहे। अॻे मथे ते भार हूंदो, गाॾियूं कोन, छकड़ा पोइ नेठि निकिता सही पर टाइम ते वाजिबी हूंदा, पोइ गाॾी जी इंतज़ारु कोन कंदा। मण